30 साल पहिरियां 1985 में ही रवायत बाहि मातम जी शुरू थी आहे। असांजो अॻवान हो सैयद ज़मीर हुसैन शाह, उन्हीं सां असां गॾु हूंदा हुआसीं। उन्हीं खां पोइ ही तक़रीबन अॼु ॾींहुं ताईं इहो हर मुहर्रम 7 जो ॾींहुं 8 जी राति तक़रीबन 12 खां 12:30 बजे बाहि मातम कयो वेंदो आहे। हिन में तक़रीबन 80 खां 85 मण काठ हूंदो आहे। खंदक असांजी 22 खां 24 फुट वेकिरी, 2.5 फुट आहे हिन जी वेकर, ऐं लंबी आहे 22-23 फुट, ऐं तक़रीबन फुट 9 इंच आहे हेठि असांजी खंदक। इहो ॿारे असां तक़रीबन 11 खां 11:30 बजे खंदक जी मतिलबु सफ़ाई सही नमूने सां अगरबत्तियूं वग़ैरह ॿारे ऐं असां बाहि ॾींदा आहियूं। 12-12:30 बजे असां तक़रीबन काठ ॿारे राख कंदा आहियूं। उन खां पोइ असांजो मातम शुरू थी वेंदो आहे। कहिड़ो ही असांजी पहिरीं त असांजा रज़ाकार या असांजा स्काउट वग़ैरह हूंदा आहिनि, उन्हनि खे सिक्योरिटी जे हिसाब सां, ऐं उन खां पोइ मोमिननि जी घणी रश थी अचे, परे परे खां मोमिन अचनि था, उन जे हिफ़ाज़त जे लाइ असांखे पाण मतिलबु अहिड़ो हिसाब किताब हुजे जीअं मोमिननि खे आराम सां हितां क्रॉस करायूं, को नुक़सानु वग़ैरह जे हिसाब सां सिक्योरिटी माना ही कंदा आहियूं असां जंगलो पंहिंजो।